मलीर में सिंधी अदबी संगत पारां सिंध के ख़ूबसूरत शाइर अयाज़ जानी की 6वीं वरसी तकरीब मुनक़द कई वई। ॾिसूं था आसिफ़ जतोई जी रिपोर्ट। सिंध ग्रेजुएट एसोसिएशन शाह लतीफ़ चेयर ऐं मलीर प्रेस क्लब के सहकार से मुनक़द तकरीब में शाइर अयाज़ जानी के लफ़्ज़न की भेटा पेश कई वई। तकरीब के ख़ास मेहमान ऐं सिंधी अदबी संगत के मरकज़ी जनरल सेक्रेटरी अहमद सोलंगी चयो त अयाज़ जानी की शाइरी के पढ़जे तो त उन में असांखे सिंध साह खणंदे नज़र अचे थी। संदसि हिक हिक सिट सिंधी समाज की अक्कासी करे थी। तकरीब के ख़िताब कंदे नामियारी शाइरा मरियम मजीदी ऐं अतिया दाऊद चयो त अयाज़ जानी थोड़े अरसे में मयारी शायरी करे सिंधी अदब में पांजो अलग मकाम ठायो। अयाज़ तमाम एकड़ो सिंधी अदब में वडो नालो उन थोड़े ही वक्त में तमाम घणो कम कयो आ। वडो नकाद बो, वडो शायर बो, नसर नवीस बो ऐं चयो इंदो आ त माण्हू ईंदा हलिया आहिनि पर मोहबतूं मरंदियूं न आहिनि, महिनतूं मरंदियूं न आहिनि। सो उन जो यादि अॼु को ॾींहुं इन ॻाल्हि जी अहमियत खे ज़ाहिर करे पियो त अयाज़ केॾो वॾो माण्हू हो जंहिंजे लाइ प्रेस क्लब में अॼु संदन वरसी मल्हाइजी वञे पई। अयाज़ जानी सां सिंधी अदबी संगत में असांजूं तमामु घणियूं मुलाक़ातूं थियूं ऐं हुन में तमामु घणो हिकिड़ो त मुतालो हो ऐं इन खां सवाइ हुन में इलाही गहरो शऊर हो, सियासी समाजी अदबी, इन खां सवाइ रोमांस जमालियाती ज़ौक़। त हू हिकिड़ो बिल्कुलु सचो क़िस्म जो शाइर हो ऐं तमामु इन्हनि सभिनी शयुनि सां इन्हनि सभिनी शयुनि जे करे हुन जे अंदरि हिकिड़ी इलाही गहराई हुई। कॉम्परस अॻवान शाइर ऐं मज़मून निगार नवाज़ खान ज़हूर, रखियल मोराई, शाइर चंदर केसवाणी, डॉक्टर शेर मेहराणी, मोहम्मद अली पठान चयो त अयाज़ जानी बेहतरीन शाइर हो। संदसि शाइरी सुजागी जो दर्स ॾिए थी। तमामु शानदार शाइर हो जंहिं पंहिंजी शाइरी में हिकिड़े पासे रोमांस के हवाले सां, इंसान के लतीफ़ एहसासनि के हवाले सां, इंसान के फितरी जज्बनि के हवाले सां तमामु शानदार शाइरी कई आहे। ॿिए पासे उनकी शाइरी में फितरत जो ऐं कायनात की हुस्नाकी जो शानदार ऐं हुस्नाक इज़हार आहे। जंहिं पासे उनकी शाइरी में पंहिंजे क़ौमी वजूद ऐं पंहिंजे वतन के हवाले सां हिकिड़ो असराइतो ऐं माण्हू खे मुतहरिक कंदड़ अहिड़ो निरालो अंदाज़ ऐं इज़हार आहे जो माण्हू उनखे पढ़ी वतन सां मोहबत करणु लॻे। असांजे नए नसुल में या असांजे हमअसरनि में तख़लीक़ी सलाहियतूं जेतिरियूं अयाज़ जानी वटि हुयूं, ख़ासि करे शाइराने अदब में, उनजो मिसाल असांजे नसुल में को ॿियो मिली सघे मां नथो भायां। छाकाणि त सिंधी शेर जंहिंजी रिवायतूं भली 5-6 साल ई हुजनि, पर अयाज़ जॾहिं शेर लिखियो अयाज़ जानीअ त उन वटि सभु कुझु पंहिंजो। अयाज़ जानी हिकिड़ो इलाही नफ़ीस माण्हू हो। हू कंहिंखे रंजाइण या ॾुखाइण वारो माण्हू न हो, इलाही सेबतो माण्हू हो। ऐं शाइरी जे हवाले सां मां सम्झां थो त अयाज़ जानी सिंधी शाइरी में हिन महिल ताईं निशानबर थियल उहो शाइर आहे जेको मील पत्थर के तौर ते ॻणे सघिजे थो। अयाज़ जानी तमामु बहितरीन जदीद शाइर हुयो। हुन जी शाइरी आम शाइरनि खां मुख़्तलिफ़ हुई। फ़िक्री हवाले सां, थोड़े फ़नी हवाले सां हुन नवां तजुर्बा कया। थोड़े जो हुन जा इस्तारा हिन धरती मां खयल आहिनि, पर हुननि इस्तारनि में लाउडनेस कान्हे, नारेबाज़ी कान्हे। हुन जी मज़ाहमत बि आहे त धीमे लहजे में आहे, रोमानियत आहे त उन में बि हिकिड़ी निज़ाकत ऐं नफ़ासत आहे। अयाज़ जानी साहब सां 80 जे ॾहाके में नएं दरे में हुन सां मुलाक़ात, 84 खां हुन सां मुलाक़ातूं असांजूं रहियूं ऐं उन ज़माने में हुन जी इब्तिदा हुई शाइरीअ जी। उन खां पोइ हुन जीअं जीअं पंहिंजी शाइरीअ जो सफ़र जेको आहे उहो अॻिते वधायो त हिकिड़ी बाकमाल शाइरी, छा हुन जूं तशबीहूं, छा उन्हनि में नवाण ऐं असांजी सिंधी शाइरीअ जो हिकिड़ो अहिड़ो ॻहु, अहिड़ो नायाब गोहर जंहिंजो ॿियो को मटसानी नाहे। तकरीब के मलीर प्रेस क्लब के सदर मुर्तज़ा चांडियो, अमर इकबाल, अमर पीरज़ादो, कैलाश ऐं ॿियनि मुक़ररनि ख़िताब कंदे चयो त अयाज़ जानी इल्मी, अदबी, सियासी ऐं सहाफ़ती मैदान में जेके ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं उन्हनि खे कॾहिं बि विसारे नथो सघिजे। तकरीब खां पोइ आस बबर, मोहम्मद अली पठान, जावेद सोज़ हालाई, इम्तियाज़ दानिश, ख़ालिद राजपर, GM लाड़क ऐं ॿियनि पंहिंजी शाइरी पेश करे अयाज़ जानी खे भेटा पेश कई।